बाबो बणी मुंहिंजो ॿार खण जाए, बाबो बणी मुंहिंजो ॿार ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए, ॾोहन मुंहिंजा बाबो बणी मुंहिंजो ॿार खण जाए, बाबो बणी ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए। उमिरि सॼी मूं आहे विञाई, उमिरि सॼी मूं आहे कि न कॾहिं कयम कंहिंसां भलाई, कि न कॾहिं कयम कंहिंसां भलाई, कंहिंसां दिल में दया दातार रख जाए, दिल में दया ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए। बाबो बणी मुंहिंजो ॿार खण जाए, बाबो बणी ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए। कर्म धर्म कयो की न कॾहिं मूं, कर्म धर्म अची शरण वती तुंहिंजी तॾहिं मूं, अची शरण वती महर मया मूं ते धर जाए, महर मया ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए। बाबो बणी मुंहिंजो ॿार खण जाए, बाबो बणी ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए। अंत वेले अची पाण उदासी, अंत वेले अची पाण सुरई कंदे ॼाणी पंहिंजी दासी, सुरई कंदे ॼाणी 84 जो चक्कर कट जाए, 84 जो ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए। बाबो बणी मुंहिंजो ॿार खण जाए, बाबो बणी मुंहिंजो ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए। ॾोहन मुंहिंजा तूं ॾिस जाए, ॾोहन दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी ओ नंगी नंग पाल, श्री कृष्ण मुरारी थी अरे वरधारी आए बांके बिहारी, सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो,
अची गोकल वसायो वृंदावन गौचरी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ दे भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी जसोदा जो बाल के चवन नंदलाल जसोदा जो आए गायने जो ग्वाल गजंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी ॾिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जान पढ़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान जेको धारे थो पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा भगत ने उच्चारी थी भांग भलो सब जो कंदो शेर कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान कदा बधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम बोलो श्री पुरुषोत्तम भगवान ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 सासंगति मान पौत्र महीनो हली रहियो आहे श्री पुरुषोत्तम महात्म जो जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे और भगवान विष्णु महात्मा नारद मुनिअ खे वर्णन करे रहियो आहे। काल हिन जे 9 अध्याय में दुर्वासा ऋषीश्वर बाबति उन जी महिमा ॿुधी आया। मेधावी ब्राह्मण जे कन्या खे धीरज ॾियण जे लाइ वियो और उनखे कुझु वरदान घुरण जे लाइ चयो भई मां तुंहिंजे मथां प्रसन्न थियो आहियां। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 10 अध्याय में। ऋषि दुर्वासा जो मेधावी ब्राह्मण जी कन्या खे पुरुषोत्तम महात्म वर्णन करे ॿुधाइणो। चयो हरे राम। हथ जोड़े कन्या चयो हे दीन बंधु दातार जियं तीअं दुख दरियाह मां बेड़ा करियो मुंहिंजा पार। हरे राम। उन वक़्तु ऋषि ख़ुशि ॾाढो हो चयो संत मुंहिंजो ॼण आंडो हो मुंहिंजो उन सां संबंध घाटो हो नंढपण खां रिश्तो नातो हो उहो घरो नातो निभाइण लाइ उहो घरो नातो निभाइण आयो आहियां तोखे ॿुधाइण लाइ आयो आहियां तोखे
कियां दूर दुखन जो पहाड़ थिए, कियां सुखी हर को बचड़ो बार थिए, सुखी हर को एक महीनो पुरुषोत्तम वारो, महीनो देखो सब मैनन खा न्यारो आ, एक महीनो पुरुषोत्तम वारो आ, एक महीनो पुरुषोत्तम वारो, देखो सब मैनन खा न्यारो आ। ओ हर टे साले ईंदो आ, ओ हर टे साले सभिनी में उत्तम थींदो आ, सभिनी में उत्तम। उथी असुर वेले स्नान कजे, उथी असुर वेले करे पूजा पाठ ऐं दान कजे, करे पूजा पाठ ऐं जेको शौक़ रखी विर्त धारींदो, जेको शौक़ रखी उहो भाग पंहिंजे खे सुधारींदो, उहो हिन पुरुषोत्तम जे पुण्यन करे, हिन पुरुषोत्तम जे थियो श्राप खाओ अम्बरीक परे, थियो श्राप खाओ अम्बरीक, इन करे विरत तूं भी रख जाए, पंहिंजो बिगड़ल भाग सुतत ठाहे जाए, पंहिंजो बिगड़ल भाग, पंहिंजो बिगड़ल भाग सुतत ठाहे जाए। बुद्धि वचन दुर्वासा जा चयो कन्या नरी, एॾी छो था महणो मां ॼाणा सभिनी, मां ॼाणा सभिनी। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको, महात्मा दुर्वासा रखीश्वर जे वरदान घुरण जे लाइ चवण ते कन्या मेधावी ऋषिअ जी हथ जोड़े करके चवण लॻी त हे दीन बंधु, हे दातार, मां हाणे ॿियो तव्हां खां कहिड़ो वरदान घुरां। हाणे माता तो हली वई बाल्य अवस्था में, पिता हाणे हली वियो आहे जवानीअ में, पर हाणे बाक़ी सॼी उमिरि मुंहिंजी सुख सां गुज़रे, अहिड़ो को उपाउ मूंखे ॿुधायो, जीअं वणेव तीअं मुंहिंजो बेड़ो पार कयो। ऋषि ॾाढो ख़ुशि थियो। दुर्वासा ऋषीश्वर चवणु लॻो त हे पुट, तुंहिंजो पिता मेधावी ऋषीश्वर मुंहिंजो गहरो मित्र हुयो, ॼण तो मुंहिंजो आंड्रे जे समान हुयो। उन सां मुंहिंजो संबंध ॾाढो प्रेम भरियो हूंदो हुयो। नंढपण खां ई असां पाण में विद्या अध्ययन कईसीं, गुरु दीक्षा वरितीसीं। बसि उहो ई नातो निभाइण जे लाइ मां तो वटि आयो आहियां। हाणे दुखनि जो तुंहिंजो इहो कष्ट पहाड़ कीअं दूरि थिए, ॿुध मां तोखे ॿुधायां थो पियो। उनजो उपाउ अथई त हिकिड़ो महीनो अची रहियो आहे हींअर पुरुषोत्तम महात्म जो। बोलो श्री पुरुषोत्तम महान की, जो कि सभिनी महीननि खां न्यारो आहे और हर 3 साले खां पोइ ईंदो आहे। सभिनी महीननि जो उत्तम महीनो आहे। इन महीने में असुर जो उथी करके स्नान करे, पाठ पूजा करे, दान पुण्य कजे और प्रेम श्रद्धा सां उन जो विर्त पालन कंदे पंहिंजो भाग सुधारे सघिजे थो पियो। हिन पुरुषोत्तम जे पुण्यनि जे करके राजा अम्बरीक श्राप खां मुक्त थियो हुयो। अहिड़ीअ तरह इन महीने जो तूं विर्त रख और पंहिंजो बिगड़ल भाग बणाए। महात्मा जा ये वचन ॿुधी करके उहा कन्या वॾे होड सां चवणु लॻी त महाराज, एॾी हाम था हणो पिया,
इन जी महीने जी मां सभु ॼाणंदी आहियां। इहो कहिड़ो महीनो आहे? आए पुरुषोत्तम मल मास सदा, जंहिंखे निगरो सभु आहिनि चवंदा। जेको उन में थो शुभ कर्म करे, ॼण ॿिज थो कलर में उहो धरे। मल मास सदा अपवित्र आ, ॼण पुराणो कोई वस्त्र आ। छा मांग वेसा कंहिं कारकत घटि, छा मांग वेसा कंहिं कारकत। था पाप मिटाइनि सभु झटपट, था पाप मिटाइनि। आहे सतनारायण जो विर्त वॾो, आहे सतनारायण जो। छा ग्यारस में आ फंद को फॾो, छा ग्यारस में आ फंद को। मां की न मञा पुरुषोत्तम खे, मां की न करे याद मनाया प्रीतम खे, करे याद मनाया, करे याद मनाया प्रीतम खे। ॿुधी वचन कन्या संदा, आयो दुर्वासा खे जोश। करे ख्याल पंहिंजे मित्र जो, जल्द संभालियो होश, जल्द संभालियो। हरे राम। महाराज चओ था पिया पुरुषोत्तम हीअं आहे, हीअं आहे, एॾी सारा पिया था कयोसि पिया। मां तो सभु ॼाणा। इहो पुरुषोत्तम महीनो मलमास करे चवंदा आहिनि हिनखे, अधिक मास। हिनखे सभु संसार में निगरो करे चवंदा आहिनि। हिन में जेको बि शुभ कर्म कजे थो पियो, सो सभु वैरत थो वञे पियो। ईअं ॼण त भई कलर में ॿिज बोइजे, त उन ॿिज मां सलो न निकिरंदो आहे, सड़ी वेंदो आहे जेको सो। मलमास खे तो अपवित्र करे चयो वियो आहे। जॾहिं 3 सालनि खां पोइ थो अचे पियो, माना सम्झो हर हिकु महीने जी मल, थोरी थोरी तुर तुर मल हिकु हिकु महीने जी, माना 3 साले खां पोइ थो अचे, माना केॾा महीना थी विया। उहा उन्हनि जी तुर तुर मल गॾु थी करके ही अधिक मास तयारु थियो आहे, जंहिंखे मल मास था करे चवनि पिया। उहो त अपवित्र चयो वियो आहे। पुराणे कपिड़े जे समान, या पुराणो कपिड़ो माण्हू घर में न रखंदो आहे, उग पुग में फिटी करे छॾींदो आहे। चारे राम। महाराज का वैसाख जी ॻाल्हि ॿुधायो, को मांग ॿुधायो, को कारकत महीनो ॿुधायो। हर महीने हर साल पिया था अचनि पिया। छा उहे जीव जा पाप निवृत्त न कंदा हूंदा? श्री सत्यनारायण स्वामी तो अचे पियो, श्री एकादशीअ जो विर्त तो अचे पियो। छा अहिड़ा वॾा वॾा विर्त आहिनि, उन्हनि सां दुख कष्ट न लहंदो हूंदो? छा तो तव्हां पुरुषोत्तम जी महिमा था कयो पिया? मां तो हिन पुरुषोत्तम खे कोन सुञाणा, न को की हिन जो मां पूॼा पाठ कंदसि, हिनखे मां न मञींदमि। मां तो वेही करके पंहिंजे परमात्मा खे बाॾाईंदसि। चारे राम। पंहिंजे प्रिय खे यादि कंदसि, उनखे ई प्रार्थना कंदसि त मुंहिंजो अची करके ही दुख कष्ट दूर कंदो। कन्या जा अहिड़ा होॾ भरिया वचन ॿुधी करके दुर्वासा खे तो जोश तो अचे पियो, पर वरी वीचार आयो भई मुंहिंजे मित्र जी कन्या आहे, न्याणी आहे, हाणे हिन जे मथां मां कहिड़ो क्रोध कयां। जल्दी हुन पंहिंजो क्रोध शांत कयो। चयो ऋषिअ बंदि कर पंहिंजी ज़बान, आई नालाइक मूर्ख नादान। ॼांजे कर तोखे पारां थो, पर यादि अचे थो उहो नाथो। जो तुंहिंजे पिता सां पारियो हो, जो तुंहिंजे पिता सां हिक ॿिए सां प्रीत खे धारियो हो, हिक ॿिए सां। तो की न सुञातो आ मूंखे, अज्ञान वॾो आहे तोखे। पाओ खॾ में वञी पंहिंजो की तो लोड़, पाओ खॾ में वञी पंहिंजो वण जैसा वञी तूं रिश्तो जोड़, वण जैसा वञी तूं
चई इएं हली वियो बद्रीनाथ चई इएं हली वियो पोइ कन्या मनायो भोलेनाथ पोइ कन्या मनायो भोलेनाथ पूरो 9 अध्याय थियो चयो सूत महाराज ॿुधी पुकार भगतन संधी रखंदो उदासी लाज बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति हरे राम। ऋषि महात्मा दुर्वासा रखीश्वर छिड़बॾई करके चवंदो अरे पंहिंजी ज़ुबान बंदि कर पुरुषोत्तम खे मलमास थी चवे उनजी निंदा थी करे उनजो अपमान थी करे तूं त को मूर्ख आहे नादान आहे इन ॻाल्हि जे करे मां तोखे जेकर श्राप ॾियां जो काल्ह ॿुधी आहे न पांडवनि भेजियो भॻवान खे दुर्वासा रखीश्वर तो ॾाढो क्रोधी आहे झटपट श्राप ॾेई छॾींदो आहे हिन मेधावी ऋषिअ जे कन्या ते कीअं अहिड़ो प्रसन्न थियो आहे जो वरदान घुरण लाइ थो चएसि ॾिसो हुनजो क्रोध जागी पियो चवणु लॻो मूंखे उहो तुंहिंजे पिता जो नातो तो यादि अचे पियो जंहिंखे मां वचन ॾिनो हुयो उन वचन खे पालण जे लाइ मां तोखे श्राप नथो ॾियां पियो तो मूंखे सुञातो कोन आहे तूं त वॾी अज्ञान में भरी पई आहीं चङो भला हाणे मुंहिंजो चवणु नथी मञे पई तो जीअं वणई वञी करके तीअं कर वञी खॾ में पओ हरे राम। ॿार जो कोई न मञींदो आहे चवणु मिट माइट माता पिता सम्झाए सम्झाए थकिजी पवंदा पोइ आख़िर ईअं ई चवंदा आहिनि पंहिंजो को बुझो लॻेसि हरे राम। पंहिंजी का सम्झ अचेसि बाक़ी हाणे असांजे सम्झाइण खां त परे आहे ये मेधावी ऋषिअ जी बि कन्या हुई बाल्यावस्था हुई महात्मा रखीश्वर दुर्वासा चवणु लॻो भई हाणे जीअं वणे तीअं तूं कर तो मूंखां पुछो भई मुंहिंजे दुखनि जो पहाड़ कीअं दूरि थिए दुख कीअं दूरि थियनि त मां तोखे उपाउ ॿुधायो हाणे नथी मञे त भई हाणे जेको तोखे वणे उहो वञी करके तूं विर्त रख उहो वञी करके रिश्तो वठि ईअं चई करके दुर्वासा रखीश्वर तो पंहिंजी यात्रा जे लाइ बद्रीनाथ ॾे हलियो वियो और हेॾां उहा कन्या पंहिंजे मर्ज़ी अनुसार वन में रहंदे भगवान श्री भोलानाथ खे मनाइण लॻी उनजी तपस्या करण लॻी उनजी प्रार्थना कंदे और उनजो भजन वेठी थी करे पई हिते हिन कथा सां गॾु ई 10 अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। 11 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो भगवान शंकर जो मेधावी ब्राह्मण जे कन्या खे वरदान ॾियणु सो सुभाणे वर्णन थींदो और सुभाणे आहे परम पावन हिन पुरुषोत्तम महीने जी कमला एकादशी ॿियो नालो आहे हिन जो पद्मिनी या कमला ॿई नाला हिन एकादशी जा आहिनि तो उनजो कहिड़ो महात्म आहे सो बि सुभाणे वर्णन थींदो और सुभाणे पाशिक नियम आहे शाम जे वक़्तु अखंड राम नाम दुनिया जो। बोलो श्री राम कृष्ण भगवान। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो और ही शब्द भी चवायो प्रार्थना भरियल। बोलो श्री सद्गुरुदेव भगवान। सदा सचिया गुरन जीवाणी सदा सचिया सिक सांझे को पड़े बुधे सदा सचिया गुरन जीवाणी सदा सचिया जप गुरन जो जाप जपाए जप गुरन जो भव सागर का पार पुजाए भव सागर का अंग संग थींदो साणी अंग संग थींदो साणी
सदा सचिया गुरन जीवाणी सदा से कसांजे को पड़े बुधे से कसा सदा सचिया गुरन जीवाणी सुख मनी थी सब सुख नींदी सुख मनी थी साणी हर हंद आए थी दे साणी हर हंद मैं मां संतन आए वखाणी मैं मां संतन सदा सचिया गुरन जीवाणी सदा सचिया से कसांजे को पड़े बुधे से कसा सदा सचिया गुरन जीवाणी सदा सचिया आसावार थी आंसू गाए आसावार थी तन मन जा दुख दर्द मिटाए तन मन जा अमृत जी जन आए खाणी अमृत जी जन सदा सचिया गुरन जीवाणी सदा से कसांजे को पड़े बुधे से कसा सदा सचिया गुरन जीवाणी सदा रस कम सब रास करे थी रस कम सब भाग उदासी सब जो भरे थी भाग उदासी मज सची मन जी तन माणी मज सची मन जी तन सदा सचिया गुरन जीवाणी सदा से कसांजे को पड़े बुधे से कसा सदा सचिया गुरन जीवाणी सदा सचिया गुरन जीवाणी ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकार्क्ष सर्वमंगलाय तनोहरि बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया बोलो श्री पुरुषोत्तम भगवान आयोलाल कयो झूले। ये बाल की आई अथव 2 मिंटनि जे लाइ गुरनि जे वाणीअ जो मूल मंत्र तव्हांखे ॿुधाईंदी।
एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैवन गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैवन गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैवन गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैवन गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। एक निका देव की जय, रामचंद्र की जय।